अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हलो खलकाला काड़े हली वई कल का कहां सवेला आवाज असा सवेरा आया हूं। अच्छा कल इंदी आहिस्ता आहिस्ता मां यहाँ लाफ्टर हाउस शो में अवां जो मेज़बान सोहराब सूमरो ऐं नाज़रीन जीअं त अवां ख़बर आहे अॼु असां जेको ही ठही समरी आया आहियूं सभु वेठा आहियूं हिते ऐं असांजो घर बि अॼु सजायो पियो आहे छो जो सिंध समेत पूरी दुनिया में अॼु हिंदू मज़हब जो हिकु ॾिणु मल्हायो पियो वञे जंहिंजो नालो आहे ॾियारी। ॾियारी जे सिलसिले में असां अॼु हिते सभु गॾु थिया आहियूं ऐं ॾिया बि आहिनि, मिठाई बि आहे, केक बि आहे ऐं असांजा जेके प्यारा प्यारा महिमान आहिनि उन्हनि सां बि अॼु कचहरी थींदी। हूअं त शुक्र अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह असां सभई मुस्लमान आहियूं ऐं असांजो मज़हब जेको इस्लाम आहे उहो असांखे सेखारे थो रवादारी, प्यार, मोहबत ऐं ॿियनि सां भाईचारे जो दर्स ॾिए थो। उन जे सिलसिले में असां अॼु पूरो जेको एपिसोड आहे लाफ्टर हाउस जो उहो असां नाले कयो आहे पंहिंजे सिंधी हिंदू भाइरनि उन्हनि सभिनी खे अॼु असां ॾियारीअ जूं शुभकामनाऊं बि ॾियूं था धरती टीवी सत जे पारां ऐं लाफ्टर हाउस जी टीम जे पारां बि। त ताड़ियूं। ऐं अॼु तव्हां ॾिठो हूंदो त अॼु माशाअल्लाह असांजा जेके ही पखीराम थी वेठो आहे, पखी पंचर वारो। नमस्ते साईं। हा साईं नमस्ते नमस्ते। तव्हांखे बि ॾियारीअ जूं शुभकामनाऊं। ऐं हेॾां जेको असांजो चाचो बीठो आहे चांहि वारो माशाअल्लाह गाॾी साहब तव्हांखे बि साईं शुभकामनाऊं। 1952 वारी जीप जा मॉडल तव्हांखे बि शुभकामनाऊं। साईं हेॾां गामणदास वेठो आहे। नमस्ते नमस्ते गामणदास। ॾियारीअ जूं शुभकामनाऊं। तव्हांखे बि स्पॉन्सर जा बि डाला वठंदुमि जिन असां सां ताउन कयो आहे। हबीब ऑयल मिल्स लिमिटेड, टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट, फेयर एंड लवली ऐं वकार बिल्डर्स असां सां ताउन कयो आहे लाफ्टर हाउस शो जे लाइ। त हाणे वधीक तव्हांजो टाइम न वठंदे मां चाहींदुसि अॼु महिमान बि तमामु घणा आहिनि असांजे लाफ्टर हाउस शो में त महिमाननि खे घुराइण जो सिलसिलो शुरू कजे। त सभ खां पहिरियों जेको अॼु असांजो महिमान आहे माशाअल्लाह जंहिंजे लाइ ही असां सॼो सेट बि सिंगारियो आहे, गुलनि जी वर्खा बि थींदी, असां वटि लाइटियूं बि लॻल आहिनि। अॼु असां वटि पहिरियों भेरो अची रहियो आहे सिंधी मीडिया में इहा वॾी तारीख़ हिकिड़ी लिखिजंदी अॼु। अॼु असां वटि लाफ्टर हाउस शो में महिमान आहे सिंध जे वज़ीर आला साईं मुराद अली शाह जो सलाहकार स्पेशल असिस्टेंट वीर जी कोहली। इहो आहे वीर जी कोहली साहब। असां हर बि छिता थी विया साईं। माशाअल्लाह यार। ॾियारीअ जूं तव्हांखे शुभकामनाऊं। ऐं साईं धर्मवीर अदा कानून कुली साईं वीर साहब तव्हांखे शुभकामनाऊं। साईं मां न आहियां होॾां वेठो आहे। अरे मूं वटि हिकु जगह मिली जा होॾां वेठा आहिनि साईं। ठीकु आहे साईं शुभकामनाऊं तव्हांखे बि शुभकामनाऊं। पर चांहि वारे भाऊ खे बि शुभकामनाऊं। भाऊ तव्हांखे बि शुभकामनाऊं हुजनि। पखीराम साईं पखीराम साईं हेॾा गामणदास वेठो आहे। गामण था परनि खां सवाइ पखीराम। हा परनि खां सवाइ पखीराम आहिनि पर कटे छॾिया आहिनि हिन जा। ऐं हाणे जेको ॿियो महिमान असां वटि आहे लाफ्टर हाउस शो में उहे बि सोशल माइनॉरिटी एक्टिविस्ट आहिनि। अवां जी भरपूर तारीफ़ में अची रहियो आहे राजेश हरदसानी। राजेश कुमार हरदसानी असां वटि पहुची चुको आहे। हाणे जेको टियों महिमान आहे अॼु असां वटि उहे बि चेयरमैन आहिनि नेशनल माइनॉरिटी कमीशन जा चेयरमैन आहिनि। अवां जी भरपूर तारीफ़ में अची रहियो आहे चेलाराम। ऐं असांजो चौथो महिमान ॾियारीअ जे हिन शुभ अवसर ते अची रहियो आहे तमामु बहितरीन शाइर आहिनि, आर्टिस्ट आहिनि, अदीब आहिनि चंद्र केसवाणी। ऐं सभ खां पहिरियां असां शुरूआत कंदासीं त शुभकामनाऊं सभिनी खे ॾियूं था असां ॾियारी जूं ऐं शुरूआत कयूं था जीअं त ॾियारी आहे हुन में ॾिया ॿारबा आहिनि त असां राजेश कुमार साहब, साईं चेलाराम साहब बि आहिनि, वीर जी कोहली साहब आहिनि, चंद्र केसवाणी साहब, सभिनी जे हथनि सां ॾियारी जा ॾिया
असां ॿारींदासीं ऐं मेणबत्तियूं, उन खां पोइ फटाका बि आहिनि, थोरी देरि खां पोइ उहे बि ॿारींदासीं। धमाका त ज़रूरी आहिनि न साईं, फटाका त ज़रूरी आहिनि। हा फटाका ॾियारी कहिड़ी अथई? हा ॾियारी ते फटाका न ॿरनि त माना मज़ो ई न मज़ो ई न ईंदो बिल्कुलु। त शुरूआत कंदासीं पहिरियां ॾींहंनि खे ॿारण जी। ऐं तव्हांखे लख लख मुबारक हुजनि। मुबारक ऐं मुबारक जीअं त असां ईद मल्हाईंदा आहियूं, मिठी ईद जेका असांजी हूंदी आहे, ईद उल फितर, हुन ते असां मिठाई बि खाईंदा आहियूं। ईअं ई अॼु असां मिठाई बि रखी आहे ॾियारीअ जे मौक़े ते, त तव्हांजो वात मिठो बि कराईंदासीं। साईं राजेश कुमार साहब तव्हां सभिनी वात मिठो कराईंदो। अॼु ईद आहे हिननि जी बि, त असां हिननि सां गॾु आहियूं। ॾाढी तकलीफ़ कयो, घणी ॾाढी बाबा मिठाई बि खाराईंदा आहियूं। कराईंदा साईं राजेश कुमार हरदसानी साहब, ताड़ियूं बि हुजनि। वाह वाह। राम साहब असां सां गॾु आहिनि, चेयरमैन आहिनि नेशनल माइनॉरिटी कमीशन जा। साईं अॼु सॼो ॾींहुं कीअं गुज़रियो तव्हांजो ॾियारी जो? साईं ॾियारी दीपावली जेको असांजो ख़ुशियुनि जो त्योहार ऐं शुभ मुहूर्त आहे अॼु असांजो, जंहिंजूं हिन वेठल नाज़रीन खे ऐं पूरी ॾिसंदड़ जेके आहिनि पूरे दुनिया में जेके इंसानात आहे, पूरी दुनिया में यूट्यूब जे ज़रिए तव्हां ॾिसी रहिया आहिनि सभई। असांजे तरफ़ां ऐं जेके हिते वेठल आहियूं उन्हनि जे तरफ़ां खोड़ सारियूं हिन ॾियारी जे ख़ुशियुनि भरे ॾियारे ते उन्हनि खे वाधायूं मुबारकूं हुजनि। ॾियारी जो ॾिणु असांजो हिकु वॾो ॾियारो आहे जेको ख़ुशहाली तरफ़ सां, जेको असां पंहिंजी ख़ुशहाली जो प्रेम प्यार मोहबत ऐं भाईचारे सां, जेको हिन पाकिस्तान जी असां मोहबत ऐं अमन जी धरती ते असां तव्हां सां गॾु अॼु सेलिब्रेट करे रहिया आहियूं। हीउ ॾियारो जेको असां हिते सदियुनि खां मल्हायूं था, छो असां त ॾाढा पड़ॾाॾा वॾा हिन ई धरती ते हिते जा हुआ, सो असां बि ख़ुशि नसीब आहियूं जो असां बि हिन ई धरती ते इहे ॾियारा सेलिब्रेट पिया कयूं ऐं असां ॿारनि सां गॾु पिया कयूं, जंहिंमें को बि भेद ऐं भाव न आहे हिन धरती ते। हीउ ॾियारो सदाईं असांखे मोहबतूं सेखारे थो ऐं इन ॾियारे ते का बि असांजी कावड़ ऐं नाराज़गी कंहिं भाउ सां थींदी न आहे, ऐं जेकॾहिं हूंदी आहे त उन ॾियारे ते असां हुनखे नाश करे छॾींदा आहियूं। ख़ुशियूं जो ॾियारो हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदू मुस्लिम भाई भाई। बाबा सभ खां पहिरियां मां इस्माइल जे तरफ़ां सभिनी हिंदू भाइरनि खे दीवाली जूं शुभकामनाऊं। साईं मुंहिंजे तरफ़ां इस्माइल कहिड़ा? मां आहियां साईं इस्माइल। इस्माइल कहिड़ा? ख़बर पई त असांजा हिंदू भाउर बाबा हिते सभु आया आहिनि। साईं वॾी महिरबानी। वरी वरी शुभकामनाऊं। ॾाढी ख़ुशी थींदी आहे तव्हां सभई ऐं ख़ासि करे असांजा जेके सिंधी हिंदू भाउर आहियो, अव्हां जे करे ई हक़ीक़त ॿुधायांव, सिंध जो अॼु ॾींहं ताईं नालो आहे। माशाल्लाह। वीर जी कोहली साहब असां सां गॾु आहिनि ऐं वज़ीर आला सिंध असांजे साईं मुराद अली शाह जा स्पेशल असिस्टेंट आहिनि। साईं तव्हां कीअं मल्हाई अॼु ॾियारी? साईं सभिनी खां पहिरीं त तव्हां सभिनीनि जी महिरबानी जेके हिते मौजूदु आहिनि, ख़ासि करे धरती टीवी ऐं सॼो प्रोग्राम जिन कयो आहे, ऐं यकीन कयो इहा ई सिंध जी ख़ूबसूरती आहे। सिंध जेका सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे, सिंध जेका वलियुनि जी सरज़मीन आहे। लतीफ़ साईं चयो त नओं नियापो आयो राणे मुला रात, लतीफ़ूं लतीफ़ चए कनूं ॾातर ॾात, न की पुछनि ज़ात जे आयासीं अॻियां। हीअ धरती जो फ़िक्र आहे। गुरु नानक खां कंहिं पुछियो तूं हिंदू आहे मुस्लमान आहे? चई हिंदू कहां त मारिया वञा, मुस्लमान बि न, 5 तत्व दा पुतला नानक मेरा न। बुल्ले शाह खां पुछियो तूं केरु? चए तो ना मैं मोमिन विच मसीता, ना मैं विच कुफर दियां रीता, ना मैं पाका विच पलीता, ना मैं मूसा ना फिरौन, की जाना मैं कौन। मुराद अली शाह जो घटि न आहे हिते अॼु यकीन कयो, हालांकि ॿाहिरि बि काफ़ी प्रोग्राम हुया, फैमिली प्रोग्राम हुया ऐं काफ़ी दोस्तनि ॿियनि प्रोग्राम रखिया ऐं चिलाराम साहब बि प्रोग्राम रखियो, पर हिते जेको मज़ो पियो अचे न, ईअं पियो लॻे जीअं असां हिकिड़ी नंढी फैमिली आहियूं, पाण में
ख़बर न पई पए हिन में हिंदू ऐं मुस्लमान छा आहे केरु आहे ऐं इहा ई असांजे सिंध जी ख़ूबसूरती आहे चाहे उहो मुस्लमान जो त्योहार हुजे हिंदुनि जो हुजे क्रिश्चन भाइरनि जो हुजे पर असां गमियूं ऐं ख़ुशियूं जो गॾिजी सेलिब्रेट कयूं था न इहे असांजे हिकिड़ो सेहतमंद समाज हुजण जी निशानी बिल्कुलु ऐसा ही तक़रीबन हर मज़हब जो इहो ई दर्स आहे त पाण में भाईचारे सां रहो रवादारी सां रहो त नाज़रीन केॾांहुं न वञिजो चिलाराम साहब खे थोरो वञिणो आहे ब्रेक खां पोइ वरी ॿिया महिमान बि असां सां गॾु हूंदा ही महिमान बि असां सां गॾु वेठा आहिनि त हाणे वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो प्लीज़ डोंट गो अवे वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे हबीब ऑयल मिल्स लिमिटेड टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट फेयर एंड लवली ऐं वकार बिल्डर्स ऐं नाज़रीन वेलकम बैक थी चुको ब्रेक खां वापसि अची आऊं हाणे वरी असांजो हिकिड़ो ॿियो महिमान असांखे जॉइन कंदो अवां जी भरपूर ताड़ियुनि में उहो बि तमामु ज़बरदस्त महिमान मरकज़ी सीनियर वाइस प्रेसिडेंट आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ माइनॉरिटी विंग जा अवां जी भरपूर ताड़ियुनि में राजा आसरमल मंगलानी ही आहिनि महिमान असांजा राजा आसरमल मंगलानी साईं तव्हांखे ॾियारी जूं शुभकामनाऊं महिरबानी साईं तव्हां सभी संगत खे सभिनी खे हुजनि असांजे तरफ़ां पूरे पाकिस्तान जे हिंदू बिरादरी खे हुजनि वॾी महिरबानी पूरी दुनिया में हिन वक़्तु यूट्यूब ते असांजो धरती टीवी ऑफिशियल यूट्यूब चैनल आहे पूरी दुनिया जा जेके बि असां हिंदू भाइर आहिनि तव्हांखे ॾिसी रहिया आहिनि साईं तव्हां मतिलबु कहिड़ी कहिड़ी एक्टिविटी कयो ॾियारी जे हवाले सां साईं पहिरियां त तव्हां सभिनी खे ॾियारी जूं लख लख वाधायूं जीअं त ॾियारी जो जेको त्योहार आहे हिकु वफ़ादारी जो त्योहार हिकु सचाई जो त्योहार हिकु हक़ जो त्योहार हिकु जीत जो त्योहार हिकु रवादारी जो त्योहार हिकु अमन जो त्योहार हिकु प्यार जो त्योहार सो मां हिते सिर्फ़ु हिंदू बिरादरी खे मुबारकबाद न ॾींदुमि मां पूरे इंसान खे मुबारकबाद ॾींदुसि छो त हीउ रोशनी जो त्योहार आहे रोशनी हमेशह हर कंहिं जे घरनि में हुजे ऐं सभिनी खे जेको आहे ॾियारी जूं लख लख वाधायूं ऐं धरती टीवी जे उन सभिनी खे ऐं ख़ैरात तहसीन पेश कंदुसि जिन असांखे ओनरशिप ॾिनो जिन असांखे हेॾो वॾो सुठो प्रोग्राम जेका असांखे ॾिनो ऐं असांखे अहसासु ॾियारनि त सिंध में तव्हां सभु गॾु आहियो सभिनि खां असांजी जेका रवादारी आहे सभिनि खां जेको असांजो प्यारु आहे भाईचारो आहे सो अॼु धरती टीवी वाकई सॼी हिंदू बिरादरी खे गॾु ई वॾो ऑनर ॾिनो आहे सो तव्हां सॼी टीम खे जेको आहे ऐं मुबारकबाद पेश कंदा सभिनी जो थोराइतो आहियां चंद्र केसवाणी साहब छा पैगाम ॾींदा आहिनि? मौक़े जी मुनासिबत सां सभु पहिरीं त धरती टीवी ऐं उन्हनि जे उन जी इंतिज़ामिया खे वाधायूं पेश थो कयां ॾियारी जे हिन मौक़े ते त उन्हनि असां सभिनी हिंदुनि खे मुख़्तलिफ़ समाज जे सेगमेंट्स जेके के सियासतकार के समाजी वर्कर के एक्टिविस्ट के राइटर के पोएट के कलाकार सभिनी खे हिकु जॻह ते हिकु हंधि ते गॾु करे तव्हां जेको ही ॾियारी जो ॾिणु अरेंज कयो आहे उन लाइ आउं धरती टीवी जो थोराइतो आहियां ऐं खेनि ऐं संदन शुक्रगुज़ार बि आहियां जो हुननि इहे मौक़ा पैदा कया ऐं असां माण्हुनि खे हिक ॿिए सां मिलण ऐं दुनिया सां मुखातिब थियण जो मौक़ो ॾिनो धरती टीवी जी इंतिज़ामिया ऐं तव्हां दोस्तनि जो थोराइतो आहियां जिन्हनि लाफ्टर हाउस में ही सॼो मांडाण मचायो आहे बिल्कुलु बिल्कुलु साईं वॾी महिरबानी कमल मंगलानी साहब असां सां गॾु आहिनि साईं हिन वक़्तु ताईं तव्हां केतिरियूं ॾियारियूं मल्हाए चुका आहियो साईं मुंहिंजी उमिरि सभु हिन वक़्तु 65 साल आहे 65 ईयर्स माशाअल्लाह तो 65 साल में जॾहिं माण्हू 8-10 साल जो थी थो वञे पोइ सभु याददाश्त अची थी वञे जी 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 तक़रीबन 55 ॾियारियूं मां मल्हाए चुको 55 ॾियारियूं 50 साल अॻु में जेका ॾियारी तव्हां मल्हाईंदा हुया हाणे जेका ॾियारी मल्हाई थी वञे फ़र्क़ु कहिड़ो नज़र आयो तव्हां ॾिसो अॻे जेको ज़मानो हूंदो हो उन में ही टेक्नोलॉजी जेका तव्हां अॼु खणी पिया अचो जेका इंटरनेट आहे वग़ैरह मोबाइल ही उन टाइम ते इहे शयूं न हूंदियूं हुयूं जी जी ॿारहाड़ियुनि में घर हूंदा हुआ माण्हुनि जा ॿारहाड़ियुनि में रहंदा हुआ ॻोठाणी ज़िंदगी हूंदी हुई उन ज़िंदगी जे हिसाब सां उहो जेको माहौल हो न ॾाढो सुठो माहौल हो उन में प्रेम हूंदो हो प्यारु हूंदो हो हिक ॿिए लाइ नफ़रतूं न हूंदियूं हुयूं माण्हुनि में मोहबत हूंदी हुई कंहिंखे बि कंहिं वक़्तु का तकलीफ़ थींदी हुई त हिक ॿिए जे माण्हू कमु ईंदा हुआ मरण परण में गॾु हूंदा हुआ जीअं दौरु चेंज थींदो रहियो तीअं हर शइ चेंज थींदी आई आहे बिल्कुलु हाणे हिन दफ़े ॾिसो तव्हां पाण सम्झो था त हर माण्हू पंहिंजे ई जफ़ाकशीअ में पंहिंजे ई पाण खे लॻो पियो पंहिंजनि मसइलनि में उन्हनि खे के बि अहिड़ा मसइला न आहिनि जो माण्हू ॿिए जी सोच रखे आहिनि समाज सुधारक माण्हू आहिनि समाजी तंज़ीमूं आहिनि सोशल इदारा आहिनि जेके कमु कनि था बाक़ी जनरली जेकॾहिं दुनिया जी पूरी ॻाल्हि कई वञे त हींअर जेको दौरु आहे उहो ॾाढो ॾुखियो दौरु आहे उन ॾियारीअ में हिन ॾियारीअ में घणो फ़र्क़ु ऐं हिन शो में अची कीअं लॻो तव्हांखे हिन बारे में
ॾिसो ये दुनिया सॼी जंहिं जोड़ी आहे मालिक ऐं ख़ालिक हिकिड़ो ई आहे उन ही ख़ूबसूरत गुलदस्तो जोड़ियो आहे जंहिंमें तरह तरह जा गुल क़िस्म जा वाह, साईं ॾाढी भली ॻाल्हि कई त मालिक साईं हिकिड़ो गुलदस्तो जोड़ियो आहे, तरह तरह जा उन में गुल आहिनि, पर असांजो फर्ज़ु आहे उन गुलदस्ते खे पाणी ॾियूं न त गुल ईअं सुकी वेंदव ईअं। राजेश कुमार साहब असां सां गॾु आहिनि। राजेश कुमार साहब, साईं जीअं फरमायो आसरमल साहब त पुराणी ॾियारीअ में वॾो मज़ो हूंदो 50 साल अॻु में वारी में, हाणे वारी तव्हां जेका ॾियारी मल्हायो था हुन में थोरो जिदत अची वई आहे, कहिड़ी जिदत आई आहे? सर पहिरां जीअं साईं ॻाल्हि कई त पहिरां जेके ॾियारियूं हूंदियूं, हींअर असां जेको ॾिसंदासीं अॻे जेके ॾियारियूं हूंदियूं, छो त असांजी मुंहिंजी जेका उमिरि आहे 31 साल त असां 31 ॾियारियूं मल्हाए चुका आहियूं। अॻे थींदो इहो जो भले माण्हू कहिड़े बि शहर में हुजे, कहिड़े बि देश में हुजे, उहो ॾियारी पंहिंजे ॻोठ करणु ईंदो हो। जीअं असां ईद मल्हाइण वेंदा आहियूं। हींअर जॾहिं त दौर फास्टेस्ट थी वियो उन वक़्त माण्हू जॾहिं त इस्लामाबाद खां सांगर ताईं ईंदा त धणी खे 2 ॾींहं लॻंदा। हींअर सफ़र 6 कलाक जो लॻे थो माण्हू भाई, पर ॻाल्हि इहा उहा मोहबत घटिजी वई आहे। हाणे माण्हू पंहिंजी फैमिली में उहे ॾियारियूं नथा कनि, ठीकु आहे यार छॾ लास्ट टाइम वियो, हाणे भला कोन थो वञा, पोइ वेंदुसि। त इहा हिकिड़ी जेका पंहिंजाशिप हुई, जेका मोहबत हुई, उहा घटिजी आहे। अॻे थींदियूं हुयूं जो असांजी जेका स्पेशल डिशिस हूंदियूं ॾियारी में, उहे ठहंदियूं लायूं। हींअर तव्हांखे सची ॿुधायां, सिर्फ़ु 10 खां 15 या 20% फैमिलीज़ जेके लायूं ठाहींदियूं हुयूं, ॿिया बि होममेड जे केक ॿाहिरां वठी आया, ॿाहिरां मिठाइयूं वठी आया, जो उहे ई खाराए छॾियूं। न त स्पेशल डिशिस सयूं ठहंदियूं हुयूं, नारियल जी मिठाई आहे, लायूं। असांखे इहो 20 साल पहिरियां 50 साल पहिरियां साईं हुयो वाक़ई। इन खां वधीक हूंदो पहिरियों लायूं ठहंदियूं, तिरनि जूं लायूं ठहंदियूं, खजूर जूं लायूं ठहंदियूं, मूंगफली जूं लायूं ठहंदियूं हुयूं, ऐं घर जे अंदरि मिठाइयूं टिकियूं वग़ैरह ठहंदियूं हुयूं, ॾीआ ॿारींदा हुआसीं, पर घर में न पर घटियुनि में ॾीआ ॿारींदा हुआसीं, मंदर में ॾीआ ॿारींदा हुआसीं, 3 रातियूं ॿारींदा हुआसीं। ॿी हिकिड़ी ॾाढी मेन ॻाल्हि हूंदी, जॾहिं असां नंढड़ा हूंदा हुआसीं, असांखे अञा ताईं यादि आहे, अञा थोरा वॾा थी विया सो जॾहिं नंढा हूंदा हुआसीं त बाबा वारा जेको मूंखे अञा ताईं यादि आहे, वॾा वॾा दॿा लाइन जा ऐं टिकियुनि जा ठाहे रखंदा, त असां पुछंदा भई हीउ छो पिया ठाहियो? यार हीउ जेके अहिड़ा माण्हू जेके वीचारा ॾियारी नथा करे सघनि, जंहिंजी एतिरी पहुच न आहे, उहे वीचारा मिठाई वठी सघनि, छा हीउ उन्हनि खे माण्हू ॾींदा वञे। हींअर उहो दौर ख़तमु थी वियो आहे, जॾहिं असां ॾिसूं था असांजे पाड़े में, असांजे ओद गोद में जेके माण्हू अहिड़ा जेके ॾियारी नथा करे सघनि, जेके जंहिंजी एतिरी सलाहियत न आहे, पर असां उन्हनि खे विसारे छॾियो आहे, असां उन्हनि खे ओनरशिप न ॾिनी आहे। सो उन जे करे ई सॼा जेके प्रॉब्लम्स, उन्हनि जे करे ई माण्हुनि में इख़्तिलाफ़ा थियनि था। सो ज़रूरत आहे हिन दौर जी त असांखे ओनरशिप ॾियणी आहे। मक़सदु इहो आहे रोशनी सभिनि जे घर में ॿरे, तव्हांजे घर में रोशनी हुजे, हुनजे घर में रोशनी न हुजे, त इहो मक़सदु ॾियारी। हाणे असां हिन में ॿी मदद जी ॻाल्हि इहा आहे त दीवाली हुजे, होली हुजे, ॿियो को बि त्योहार हुजे, चाहे उहो हिंदुनि जो हुजे, मुस्लमाननि जो हुजे, पर उन वक़्त में जेके त्योहार सेलिब्रेट कंदा हुआसीं, त्योहार मल्हाईंदा हुआसीं, हिक ॿिए खे जेको मुबारकबाद ऐं शुभकामनाऊं ॾींदा हुआसीं न, हाणे हिकिड़ो त सरंदी वारा माण्हू हुआ जेके मुख़्तलिफ़ डिशिस ठाहे सघनि था, पर आम हिकिड़ी जनरल ॻाल्हि कजे त उन में मिठो ताहिरी भत गुड़ विझी रधंदा हुआ, ऐं ॿियो सीरो गुड़ ऐं अटो विझी सीरो करे, पर जॾहिं मुबारकबाद ॾियण वेंदा हुआ त प्लेट भरे वेंदा हुआ, त हुननि जे घर में जेको पचंदो हुयो मिठो, उहो वरी बदिले में प्लेट में विझी ॾींदा हुआ। हाणे असां वटि छा आहे त फेसबुक ऐं व्हाट्सएप ते हैप्पी दिवाली, हैप्पी होली, रिहाणो ख़तमु थी वियो असांखां। हाणे सिंगर खे घुरायूं, लाई ऐं सिंगरनि जी ॻाल्हि थी आहे। लाई आहे सुल्तान कोट खां आई आहे, जे ठाही आहे वाह जी ठाही आहे। ऐं हाणे जेको सिंगर असां घुराईंदासीं पंहिंजे लाफ्ट हाउस शो में, तमामु बहितरीन आवाज़ जो मालिक अवां जी भरपूर ताज में अची रहियो आहे, विनोद कुमार बचानी। असांजे मौजूद मेहमाननि खे, सिंधवासियुनि खे, धरती टीवी जे संत खे मूं पारां, नाजिस पारां दीवाली जो सभिनी खे लख लख वाधायूं, शुभकामनाऊं। इश्क विच माशूक ना हो, नहीं अज ताईं गलत निगाह कीती, तेरी हर मुलाकात में कीती, जी मूसा नाल खुदा कीती, नहीं फर्क कीता तेरे प्यार दे विच,
नहीं फर्क कीता तेरे प्यार दे विच ना खतरा दी परवाह कीती हो बस देखो मैं रब नहीं कह सकता बाकी सारी रस्म अदा कीती विनोद कुमार बचाणी वॾी महिरबानी तव्हांजी ऐं हाणे महिमाननि खे बि वञिणो आहे ॾियारीअ जो ॾींहुं हले थो त ज़ाहिर आहे तव्हांखे बि वञिणो हूंदो ॿियनि कंहिं मिटनि माइटनि ॾे दोस्तनि सां मिलण जो छो जो इहा ई हिकिड़ो ई ॾींहुं हूंदो आहे ॾियारी जो ऐं राति जो मिलण जुलण हूंदो आहे सभिनी सां त तव्हांखे भली इजाज़त ॾींदासीं पर ब्रेक वठंदासीं पहिरियां साईं ॻाल्हि ॿुधो मां बि हा साईं साईं हिकिड़ो हाणे छा थियो साईं ॾियारी केॾीमहिल ॾींदव ॾियारी केॾीमहिल ॾींदव साईं ॾियारी केॾीमहिल ॾींदव ॾियारी केॾीमहिल ॾींदासीं डायरी डायरी असां ॾियारी
ॾियारी ॾिबी न आहे बाबा, ॾियारीअ जूं मुबारकूं ॾिबियूं आहिनि। अच्छा वाधायूं करे कराई तूं छा सम्झो? ईद आहे न हिननि जी, ईद आहे, ईद आहे हिंदू बिरादरी जी ईद आहे ॾियारी। तिलक त पाण लॻाए वेठो अथई, पाण हिंदू आहे खे ज़बरदस्ती लॻायो आहे तिलक। साईं हिकु दफ़ो ॿीहर शुभकामनाऊं, मां बि इजाज़त वठंदुसि तव्हां खां। लख जी लाख जी जी। त हाणे ब्रेक खां पोइ वरी असांखे ॿिया महिमान बि जॉइन कंदा। त हाणे वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, सो प्लीज़ डोंट गो अवे, वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। ॾियारीअ जे शुभ अवसर ते सभिनी हिंदू भाइरनि खे ॾियारीअ जूं शुभकामनाऊं। लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे हबीब ऑयल मिल्स लिमिटेड, टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट, फेयर एंड लवली ठाहिण वारनि ऐं वकार बिल्डर ठाहिण वारनि असां सां ताउन कयो आहे। ब्रेक खां वापसि आया आहियूं ऐं हाणे असां सां वरी नवां महिमान गॾु हूंदा। त सभ खां पहिरियां जेको असांजो महिमान आहे हुनखे घुराईंदासीं। साबिका MNA आहिनि, अवांजी भरपूर तालीम में अची रहियो आहे मनोहर लाल वासवाणी। ऐं हाणे जेके महिमान आहिनि असां वटि ॿिया उहे डॉक्टर आहिनि। वाह वाह। जी हा, डॉक्टर आहिनि, अखियुनि जी बीमारियुनि जा माहिर आहिनि ऐं मेंबर आहिनि नेशनल कमीशन फॉर माइनॉरिटीज़, अदीब ऐं शाइर बि आहिनि। अवांजी भरपूर तालीम में अची रहियो आहे डॉक्टर जयपाल छाबड़िया। ऐं वरी जेके असांजा टियां महिमान आहिनि उहे बि डॉक्टर आहिनि। वाह वाह माशाल्लाह, उहे डॉक्टर आहिनि तव्हांजे कम जा असल में। अच्छा असां अखि जो डॉक्टर अखियुनि जे डॉक्टर लाइ असां मरीज़ वेठो आहे। बिल्कुलु साईं, ॾेखारींदा साईं खे। तव्हांजे लाइ जेके डॉक्टर आहिनि उहे आहिनि इमोशनल ऐं बिहेवियरल हेल्थ कंसल्टेंट आहिनि ऐं प्रेसिडेंट आहिनि कराची सनशाइन लायंस क्लब जा। अवांजी भरपूर तालीम में अची रहियो आहे डॉक्टर हीरालाल लोहाणा। चौथी असांजी महिमान तमामु ज़बरदस्त सोशल एक्टिविस्ट आहिनि। अवांजी भरपूर तालीम में अची रही आहे पुष्पा कुमारी। पुष्पा पुष्पा कुमारी असां वटि अची वई आहे मैडम। साईं सभ खां पहिरियों त इहो ॿुधायो त तव्हां जेको हीउ डॉक्टर ॿुधायो त हिन जे कम जो बिहेवियर त सम्झ में आयो हिनजो ख़राबु आहे। हा, त इमोशनल बि थी वेंदो आहे। इमोशनल, हा। पोइ हिन जो इलाज कीअं कंदो साईं? हिन जो इलाज बाक़ाइदे कंदो डॉक्टर लोहाना साहब असां वटि पहुची विया आहिनि। साईं तव्हां सभिनी खे सभ खां पहिरियां ॾियारीअ जूं शुभकामनाऊं। देवी और सजनो असां चई सघूं था तव्हांखे। हेॾा देवी बि आहे, सजन बि असां सां वेठा आहिनि। डॉक्टर छाबड़िया असां सां गॾु आहे साईं, अखियुनि जा माहिर आहिनि। पाण असां वटि हिकिड़ो मरीज़ आहे साईं, मतिलबी अंधो आहे। सही असल में मां अंधो उहो आहियां, मां हरू भरू अंधो सही आहियां। मां घुमां थो सोचंदो घुमी वेठो थियुमि, हिते कैमरा लॻल आहे, हिते वेठो आहे, हिते हे वेठो आहे, हिते डॉक्टर साहब वेठो आहे। डॉक्टर साहब न, पुष्पा कुमारी आहे। तॾहिं चवां मूंखे ख़ुशबू ते छिक छो थी। बर्गर खाए पई। साईं मनोहर लाल वासवाणी साहब, माशाल्लाह तव्हां साबिका MNA आहियो। ॾियारीअ जे हिन शुभ अवसर ते तव्हां छा पैगाम ॾियणु चाहींदो? पूरी दुनिया खे हिन वक़्तु तव्हां पूरी दुनिया ॾिसी रही आहे। साईं सभ खां पहिरियां त धरती चैनल ज़रिए मां पंहिंजे पाकिस्तान में रहंदड़ जेके मुंहिंजा हिंदू भाइर आहिनि उन्हनि खे ॾियारी जूं लख लख वाधायूं। ऐं साण गॾु धरती चैनल जो बि तमामु मां शुक्रगुज़ार आहियां जे हुननि पंहिंजी रवायतुनि खे क़ाइमु कंदे हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम रचियो असां हिंदू भाइरनि लाइ जंहिंजो न्यापो चऊं या मैसेज चऊं उहो आहे ई इहो त ऊंधे खां रोशनी तरफ़ अचणु। वाह वाह, रोशनी जो ॾींहुं आहे, ॾींहं जो आहे। माना ॾियारी जो ॾींहुं जेको प्यार ऐं मोहबत, उहो प्यार मोहबत जो ॾींहुं। जी जी। सिंध में पाण त शुरू खां वठी सदियुनि खां वठी गॾु रहिया आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु। ईदनि में बि गॾु रहिया आहियूं, ॾियारियुनि में बि गॾु रहिया, होली में बि गॾु मल्हायूं नी। ऐं सिंध त ज़ाहिरी आहे सूफ़े जी ज़मीन, सदाईं वसे। ऐं ॾियारीअ जो पैगाम बि इहो ई आहे, पैगाम प्यार जो।
डॉक्टर जयपाल छाबड़िया असां सां गॾु आहिनि माशाल्लाह साईं तव्हां ॾियारी कीअं मल्हाई अॼु ॾियारी हमेशह रोशनियुनि सां मल्हाई वेंदी आहे ऐं सभिनी दोस्तनि में माइटनि में मिठाई विराई वेंदी आहे ऐं इन ते ॾियारी ते हिकिड़ो मुंहिंजी नज़म बि आहे तव्हां हींअर चवंदव या ॿुधाए छॾियां थो त उहा जेका स्पेशली ॾियारी जे लाइ आहे अचो त अॼु दीप जलायूं अचो त अॼु दीप जलायूं ॾियारीअ जो ॾींहुं मल्हायूं अॼु जा सभई रावण मारे सीताउनि जी लज बचायूं अचो त अॼु दीप जलायूं अचो त गीत गॾिजी घड़ी जा हंस वयो ऐं कंस वयो हंस वयो ऐं कंस वयो अॼु रावण वियो ऐं रैज़न वियो अचो त सभु गॾिजी सजी बम फटाका खूब वॼायूं अचो त अॼु दीप जलायूं हर औरत अॼु जी सीता थे हर मर्द लक्ष्मण भरत थे पाण थियूं सभु राम स्वरूप हर ॿार खे लहो ऐं कश बणायूं अॼु ज़ात पात जा फ़र्क़ मिटाए नफ़रतुनि जा ककर हटायूं राम जियां भीलड़ीअ जा ॿेर खाई मोहबतनि जा मींहं वसायूं अॼु हिंदू मुस्लिम गॾिजी सजी अॼु हिंदू मुस्लिम गॾिजी सजी मज़हबनि जा फ़र्क़ मिटाए हिक ॿिए खे गले लॻायूं ॾियारी जो ॾींहुं मल्हायूं अचो त अॼु दीप जलायूं साईं डॉक्टर ॿियो डॉक्टर बि असां वटि हिते मौजूदु आहे डॉक्टर हीरालाल लोहाणो साहब माशाल्लाह साईं तव्हां इमोशनल ऐं बिहेवियरल हेल्थ कंसल्टेंट आहियो ऐं असां वटि बि हिते ॿ टे मरीज़ आहिनि अहिड़ा जीअं बीठो आहे गामणदास इन जो थोरो इलाजु कराइणो आहे असांखे तो हाणे ॾियारीअ जो ॾींहुं बि आहे अॼु तव्हां थोरो फीस न वठिजो हिननि खां पोइ मशवरो ॾियो हिननि खे महिरबानी धरती टीवी ऐं उनजी सथ जी जो तव्हां ही हिकिड़ो रंगमंच सजायो आहे जंहिं ते सभिनी मुख़्तलिफ़ शोबनि जे हिंदू जाति सां जेके वास्तो रखंदड़ शख़्सियतूं आहिनि उन्हनि खे घुराए इहो मौक़ो ॾिनो त जीअं हिकिड़ो प्यार ऐं पाबो जो प्रोग्राम शुरू कयो आहे उन लाइ तव्हांखे जस लहिणो खीरूं लहिणो अथई तव्हां जीअं चयो त हीउ साईं जेको आहे सो हिनखे ज़रूरत आहे सिर्फ़ु हीउ साईं न दुनिया जी 70 अरब आबादी में हर टियों या चोथों शख़्स स्ट्रेस एंग्ज़ाइटी ऐं डिप्रेशन जो शिकार आहे मतिलबु सम्झो त 70 अरब जी आबादी में 2.25 अरब 33 या 35% थिए थो ठीकु आहे स्ट्रेस त हर कंहिंखे आहे पोइ स्ट्रेस नॉर्मल बि हूंदो आहे ठीकु आहे न जेकॾहिं कंहिंजो इम्तिहान आहे त इम्तिहान में बि स्ट्रेस वठे थो त तयारी हुजण जे बावजूदि पघर पे छुटंदा आहिनि हार्ट बीट वधी वेंदी आहे त इहे सभु शयूं नॉर्मली थींदियूं आहिनि पर उनखे कंट्रोल करण जी असां में जेका असां सघ हुजणु खपे सो इहे बीमारियूं बि ईअं ई आहिनि जीअं ॿियूं बीमारियूं आहिनि पर छाकाणि त मूं इन करे इमोशनल एंड बिहेवियरल हेल्थ लिखियो आहे छाकाणि त असां वटि इनखे मेंटल हेल्थ चयो वेंदो आहे पर छाकाणि त असां वटि मेंटल लफ़्ज़ जेको आहे उनखे उर्फ़ आम में पागल या चयो वेंदो आहे जेको अनइथिकल आहे गैर अख़लाक़ी आहे छो त असांखे कंहिं बि हक़ न ॾिनो त असीं कंहिंखे मेंटल या पागल चऊं मेंटल लफ़्ज़ जी माना इहा दिमाग़ जो या दिमाग़ सां रिलेटेड शइ खे मेंटल चऊं मेंटल हेल्थ जी हूंदी आहे ऐं इन करे थोरो ॻाल्हाईंदो इन करे छाकाणि हींअर जेको अक्टूबर जो महीनो थी गुज़रियो आहे इहो मेंटल हेल्थ जो महीनो मल्हायो वेंदो आहे ऐं 10 अक्टूबर हर साल वर्ल्ड मेंटल हेल्थ डे मल्हायो वेंदो आहे यानी कि 10 तारीख़ ते हर साल पूरी दुनिया में ज़हनी सिहत जो आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे सो इहा पहिरीं दफ़ो हिकिड़ो ॾींहुं मल्हायो वेंदो पोइ महीनो मल्हायो वियो हाणे त सॼे साल जेको आहे न इहा जेका असां अवेयरनेस या जागरता हले थी इन करे त हिकिड़ो सोशल मीडिया जे करे बि वॾो रोल आहे पहिरीं माण्हू साइकेट्रिस्ट वटि या ज़हनी बीमारियुनि जे डॉक्टर वटि वञण खां कीॿाईंदो छाकाणि त हुनखे हिकिड़ी गार सम्झी वेंदी आहे अञा ताईं बि असां हुनखे ऑन नथा करियूं त जेकॾहिं तव्हां ॾिसो न जेकॾहिं को शुगर जो मरीज़ आहे या ब्लड प्रेशर जो मरीज़ आहे या कंहिंजो को एक्सीडेंट थो थियो वञे त हुनखे सभु को माना अणॼाण माण्हू सलाह ॾींदो आहे फलाणे डॉक्टर वटि वञे पर जेकॾहिं कंहिंखे को ज़हनी मसइलो आहे त हुन लाइ केरु बि हुनखे पोइ हुनखे चवंदो फलाणे वटि वञे हुनखे डाइवर्ट करण जे लाइ मुख़्तलिफ़ ॿिया ज़रिया ॿुधाईंदो पर उन प्रॉपर डॉक्टर ॾांहुं न मोकिलींदो सर एक्सक्यूज़ मी पोइ इन जे लाइ छा हुजणु उन लाइ अवेयरनेस जीअं तव्हांजो हीउ जेको प्लेटफॉर्म आहे इहो बहितरीनु प्लेटफॉर्म आहे इन जहिड़ा जेतिरा ॿिया प्लेटफॉर्म आहिनि हिकिड़ो माण्हू जेकॾहिं 5 ॼणनि ताईं इहो पैगाम पहुचाए त उहे 5 अॻियां 5 खे पहुचाइनि त इहे मल्टीप्लाए थींदा वेंदा त असां हिननि बीमारियुनि खे बि ईअं ई मुंहुं ॾेई सघूं था जीअं ॿियनि बीमारियुनि खे असीं मुंहुं ॾेई सघूं था जीअं मां हिननि बीमारियुनि खे मुंहुं ॾेई थो कयां हाणे पुष्पा कुमारी असां सां गॾु आहे हवाले सां हिकिड़ो रुगो इहो चवंदसि जी जी त ॾियारी में जेको डॉक्टर साहब ॻाल्हि कई त उमावस जी राति हुई साईं बि ॻाल्हि कई उमावस जी राति हुई न पर ॾियारी हुन खां 2 ॾींहं पहिरीं शुरू थी वेंदी आहे धनतेरस खां असांजी ॾियारी शुरू थिए थी हुन खां पोइ रूप चौदस आहे ॾियारी जेका आहे न 3 ॾींहं असुल में एक्चुअली ॾियारी जो 5 ॾींहंनि जो फेस्टिवल आहे 5 ॾींहं पहिरियों धनतेरस जंहिं ते सभिनी जेके जिन वटि पैसा हूंदा आहिनि उहे ख़रीदारियूं कंदा आहिनि पोइ जंहिंजी जहिड़ी हैसियत उहो ओतिरी ख़रीदारी कंदो आहे पर उन खां पोइ वरी ॿियो ॾींहुं ईंदो आहे रूप चौदस जंहिंखे चयो वेंदो आहे असांजे हुन परंपरा जे मुताबिक़ 3 ॾींहं ॾियारी जो हूंदो आहे जंहिंखे असली पहिरियों ॾींहुं ॾियारी जो कोठियो वेंदो आहे उन ॾींहुं उमावस जी राति हूंदी आहे उहा उमावस जी राति अञा ताईं ख़तमु न आहे थी छाकाणि त असां पंहिंजे अंदरि मां
कुल्फत मुनाफ़त ठगी चोरी इहे शयूं कढियूं न आहिनि ॾींहं ॿारनि सां सिर्फ़ु तव्हां रोशनी नथा कयो जेसिताईं अंदर जी उमास ख़तमु न कंदव तेसिताईं तव्हां ॾियारी नथा मल्हाए सघो। पुष्पा कुमारी असां सां गॾु आहे। पुष्पा कुमारी साहिबा, मर्दनि जो त असां ॾिठो आहे ॿार असां सां गॾु फटाका बि ॿारींदा आहिनि ऐं आतिशबाज़ी थींदी आहे, ॾीया बि ॿारींदा आहिनि। औरतूं ॾियारी कीअं मल्हाईंदियूं आहिनि घर में? देखो सभिनी खां पहिरीं त तव्हां सभिनी जी धन्यवाद आहे त इन प्रोग्राम में घुरायो वियो आहे छो जो ॾियारी जो ऐं ख़ासि करे मेज़बान चांहि सां गॾु छो जो मेज़बान चांहि पीअण खां पोइ त उहा बि थोरी चुस्ती थी अची वञे माण्हू ॾियारी जी औरतूं जेका मल्हाइनि थियूं उनजो तमामु हिकु मसरूफ़ ॾींहुं गुज़रंदो आहे ॾियारी जो। सुबुह जो उथी पहिरीं पूजा पाठ कंदियूं आहिनि हुन खां पोइ जेका आहे उहो पंहिंजे ॿारनि जे लाइ जेका स्वीट्स ठाहिण शुरू कंदियूं आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्म जूं मिठाइयूं ठाही वेंदियूं आहिनि। हुननि में तव्हां मिठाई जा मुख़्तलिफ़ क़िस्म हूंदा आहिनि कॾहिं कॾहिं जीअं पहिरियों ईद ते ठाहींदा आहियूं न मिठी ईद ते सेवइयूं ठाहियूं बिल्कुलु ईअं ई आहे न औरतूं बि सेवइयूं ठाहियूं कुझु सीरो ठाहींदियूं आहिनि कुझु स्वीट्स में डिफरेंट उन्हनि जा ॿारनि जी फरमाइशूं पूरियूं कंदियूं आहिनि। इन खां अलावा जेका आहे उहो कोशिशि कंदियूं आहिनि त पंहिंजे घर खे साफ़ सुथरो रखो। उनजी जेका ॾियारी आहे उहो महीनो अॻु में शुरू थींदी आहे तक़रीबन रसोई में गुज़री वेंदो आहे ऐं उन रसोई खां पोइ जेका उनजी वाह थींदी आहे उहो तव्हां ॾियारी जो जेका वाह थींदी आहे त ज़बरदस्त तव्हां जेका एॾी डिश ठाही आहे ऐं एॾी ख़ूबसूरत स्वीट ठाही आहे वाह तुंहिंजे गुलाब जामुन ॾाढा सुठा ठहिया आहिनि त उहो जेका ख़ुशी आहे ऐं जेका अंदर जी ख़ुशी आहे उहो कुल्फत मिटाइण जी आहे बिल्कुलु। ऐं असांखे ई जोत जेका आहे गॾु जोत सां जोत जलाइण खपे जीअं न जोत सां जोत जलाइण वारा पाण सिंधी अग्नि जोत जेका जलाइण वारा पाण जोत जलाए बि थो डॉक्टर साहब नाज़रीन ऐं इहो ई रंगीन ऐं ख़ूबसूरत ऐं इहो जेका जोत जलाइण वारी ॾीए खां ॾीओ लॻाए जोत जलाइण खां असीं सभु जेका सिंधी गॾिजी जन जी ॾियारी मल्हाईंदा आहियूं ऐं हिन सिंध खे अमन जो गहवारो ठाहींदासीं उहो जेका साईं चए थो त कुल्फत क्रोध उन्हनि खे मिटाइण लाइ असांखे गॾिजी कमु करणो पवंदो बिल्कुलु ॾाढी सुठी ॻाल्हि तव्हां ॿुधाई पवंदो ऐं साईं कुझु चवण वारा आहिनि ॻाल्हायो था सची क्या तो सॼी उमिरि पुष्पा ई ॻाल्हाए जोत जलंदी रहे लाट बरंदी रहे मैडम पुष्पा कुमारी साहिबा चयो जीअं त आंधीअ में जोत जलाइण वारा सिंधी ऐं हाणे मां बि हिकिड़ी जोत जलाईंदुमि ब्रेक की तरफ़ वेंदासीं। नाज़रीन वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो प्लीज डोंट गो अवे वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे हबीब ऑयल मिल्स प्राइवेट लिमिटेड टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट ठाहिण वारनि फेयर एंड लवली ठाहिण वारनि ऐं वकार बिल्डर्स। लाफ्टर हाउस शो में असां तमामु बहितरीन महिमान आया आहिनि ऐं ॾियारीअ जो शुभ अवसर हले पियो। डॉक्टर छबड़िया साहब असां सां गॾु आहिनि अखियुनि जा माहिर डॉक्टर आहिनि माशाल्लाह साईं। तव्हां बि माशाल्लाह तक़रीबन 50-60 ॾियारियूं त ॾिठियूं हूंदी पंहिंजी ज़िंदगी में? बिल्कुलु। घणी तक़रीबन उमिरि आहे तव्हांजी? 58 तक़रीबन 50 ॾियारियूं तव्हां ॾिसी चुका हूंदा। 50 साल अॻु में जेका तव्हां नंढे हूंदे ॾियारी मल्हाईंदा हुयो उन महिल छा तव्हां ॿारींदा हुयो? फटाका हूंदा उन दौर में जेके हाणे ददका धमाका थियनि था एॾा? नंढे हूंदे ऐं वॾे हूंदे में थोरो फ़र्क़ु इहो थिए थो त जॾहिं असां ॻोठ में मां कंदकोट में ई पैदा थियो आहियां हुते ऐं मूंखे यादि आहे त कंदकोट में को बि अहिड़ो फेस्टिवल न थियो हूंदो जंहिंमें असां डिबेट्स न कयूं हुजनि को ड्रामो न कयो हुजे माना हमेशह कंदा हुआसीं। ऐं इवन सखर जो साध बेले जो को हिकिड़ो मेलो अहिड़ो न थींदो जंहिंमें मां डिबेट में न वञा। त उन करे नंढे हूंदे असां इहो कंदा हुआसीं त इन्वॉल्वमेंट तमामु घणी हूंदी हुई ऐं सॼी राति उन में जाॻणु फटाका वॼाइणु वरी पर जॾहिं माण्हू वॾो थो थी वञे त पोइ थोरो लाज़मी आहे जेके पंहिंजूं कमकार जूं बि थियनि थियूं शयूं ऐं प्लस हिन फटाकनि में कॾहिं कॾहिं नुक़सान बि ॾिठा। मूं जिना में जॾहिं कमु कयो त फटाका सिर्फ़ु ॾियारी ते न हूंदा आहिनि ईद ते बि थींदा आहिनि त उन में असां पोइ इहे एक्सीडेंट बि ॾिठा कंहिंजी अखियुनि जो नुक़सानु कंहिंजे हथनि जो नुक़सानु अहिड़ा बि वाक़िया मां हुते जॾहिं अखियुनि में हुए में कमु कयो। पर हाणे मां इन में थोरो तव्हांजे इन सां ॿुधायां त जेके असांजा इहे ॾिण आहिनि फेस्टिवल आहिनि इहे सीज़नल आहिनि इहे मौसम चेंज न थींदी आहे। जीअं तव्हांजो रमज़ान आहे कॾहिं सर्दी गर्मी में ईंदो आहे पर असांजा सीज़नल आहिनि। होली हमेशह माना उन में ईंदी आहे अप्रैल में उन में बहार जी मौसम में
ऐं दिवाली हमेशह असांजी इन सर्दी में सरउ जी मौसम में ईंदी आहे पोइ उनजा हिकिड़ा फ़ाइदा इहे आहिनि त हू लाबारे जी मौसम हूंदी आहे फार्मरनि खे अनाज विकिणंदा आहिनि पैसा मिलंदा आहिनि त हू रंग हणंदा आहिनि ऐं दिवाली जो हिकिड़ो जेको सीज़नल अहमियत आहे त हिन ॾियारी ते तमामु हिंदू घरनि जी सफ़ाई कंदा आहिनि त उन सफ़ाई जे करे जेको हीअ हाणे सर्दी में मलेरिया शुरू थींदी आहे छो जो पंखो बंदि थींदो करिणो पवंदो आहे सर्दी में त पोइ मच्छर पाण वटि थिए थो त उन खां उन्हनि खे बचाव थींदो आहे ॿियो जेको मौसम बदिलिजे थी सर्दी जी तरफ़ त असांखे एनर्जी खपे उहो माण्हू मिठाइयूं खाईंदा आहिनि त इहे सीज़नल बि इन जी ऐं ॿियो नओं बिज़नेस जेके हिंदू कम्यूनिटी आहे पंहिंजी ॾियारी खां पोइ शुरू कंदी आहे ऐं इन खां वधीक शाह लतीफ़ बि पंहिंजे रसाले में ॾियारी खे ॻायो आहे छो जो हिन मौसम में समुंड माठो हूंदो आहे त उन जे करे शाह लतीफ़ उन ज़माने में ॻायो त ॾिठे ॾियारी सामूंडी सिड़ संभाया त माना ॾियारी खे ॾिसी करे जेके सामूंडी हूंदा हुआ उहे पंहिंजा जहाज़ शुरू कंदा ऐं सफ़र ते निकिरंदा हुआ त इहो शाह लतीफ़ पंहिंजे रसाले में बि ॾियारी खे ॻायो आहे त इन जे करे जेका असांजी सीज़नल अहमियत बि आहे प्लस उनजी जेका असांखे रिलीजियस अहमियत आहे त रामचंद्र जी विक्ट्री ऐं उन मां सॼो लेसन थो मिले त मां सम्झां थो हीअ असां सॼी हिंदू कम्यूनिटी लाइ ऐं असां हिंदू मुस्लमान हिते सिंध में जेको आहे त नंढे हूंदे खां मूंखे यादि आहे त असां हाई स्कूल में हूंदासीं त ईद ते बि आउं सेयूं खाइणु ख़ासि करे मुस्लमाननि जे घर दोस्तनि जे घर ज़रूरु वेंदो हुउसि त मां खीर वारियूं सेयूं ज़रूरु खाई अचां त इहे ऐं उन्हनि जे करे कॾहिं कॾहिं इज़हार जेके हूअं सॼी उमिरि आउं पैंट पाईंदो आहियां त ईद में हुननि जे करे आउं बि शलवार मन कमीज़ त इहो जेको हिक ॿिए सां इज़हार आहे असांजो मोहबत जो गॾु रहण जो प्यार जेको सिंध में असां सूफ़ियुनि जी ज़मीन ते इहो तमामु घणो आहे मनोहर लाल साहब असां सां गॾु आहिनि साबिक़ा MNA आहिनि साईं तव्हां जेका ॾियारी मल्हायो पिया त उहा सभिनी सां गॾिजी मल्हायो पिया छो जो सवेर जेके असां महिमान आया अचनि पिया असां ॻोठ वेंदा हुआसीं कॾहिं कॾहिं ॾियारी मल्हाइण त तव्हां ॻोठ वेंदा आहियो ॾियारी मल्हाइण हिते कराची में ई मल्हाईंदा आहियो न मतिलबु हींअर त ॾाढो मुश्किल आहे ॻोठ वञणु पर ईअं सम्झो त कराची में हाणे ॻोठ थी वियो ग्लोबल विलेज थी वियो पूरी दुनिया हिते असांजी जेकी बिरादरी आहे जी जी त एतिरी त वधी वई आहे त कंहिं बि अगरि तव्हांखे हिकिड़े ॻोठ खे काउंट कंदो त ॻोठनि खां वधीक आहे त हाणे उहे ई जेके ॾियारी जा तरीक़ा हूंदा हुआ बचपन ऐं हाणे ॾियारी में सिर्फ़ु असांखे महसूसु इहो थींदो आहे कॉन्सेप्ट त मर्कज़ त हिकिड़ो ई हुयो जी फ़र्क़ु इहो आहे त हुन वक़्तु नंढा हुयासीं पंहिंजे वॾनि खां वठंदा हुआसीं हाणे वॾा आहियूं त नंढनि खे ॾियूं था माना ख़र्ची ॾींदा रवायतूं हलनि था पियूं उहो त आहे त पहिरियों वठंदा नवां कपिड़ा पाईंदासीं हाणे ॿारनि खे वठी वञूं था कपिड़ा बि वठी ॾियूं था ख़र्चूं बि ॾियूं था मेन कॉन्सेप्ट ॾियारी जो उहो आहे रोशन ख्याल बिल्कुलु रोशनी पिराणी आहे असां डॉक्टर लोहाना साहब बि मौजूदु आहिनि डॉक्टर हीरालाल लोहाना तव्हां साईं माशाल्लाह डॉक्टर आहियो बिज़ी त घणा हूंदव हिन ईद जीअं त ॾियारी इन ॾींहं ते तव्हांजी छा एक्टिविटी हूंदी आहे इन ॾींहं ते मरीज़ ॾिसंदा आहियो जी असां लाइ डॉक्टर जे लाइ हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे डॉक्टर जी ज़िंदगी में कॾहिं का छुटी या मोकल न हूंदी आहे असां सर्विंग कैडर में था अचूं असांजे लाइ मरीज़ खे जॾहिं बीमारी थींदी आहे उहो इहो कोन ॾिसंदो आहे त अॼु छुटी आहे या हॉलीडे आहे या वेकेशन आहे असां कॾहिं इहो हिन फील्ड में आयासीं त असां इन ई जेको आहे सो हिकिड़े जज़्बे सां आयासीं ॾियारी जे ॾींहुं बि असां कोशिशि कंदा आहियूं त तक़रीबन जेको आहे सो मरीज़ अची वेंदा ॾिसी वठंदा आहियूं माना यानी उन में असां छुटी जो कॉन्सेप्ट न आहे छाकाणि असांजी फील्ड जो मक़सदु ई आहे सर्विस कैडर जी डॉक्टर साहिबु अखियुनि जो तीअं हर बीमारी जो डॉक्टर अलॻि थी विया पर हू ओवरऑल ॾिठो वञे त जेकॾहिं असीं सभई मरीज़ ॾिसंदा आहियूं ऐं खणी इन हिकिड़ी फील्ड में कमु करिया न पर जेकॾहिं बींग ए डॉक्टर बींग ए जनरल फिजिशियन या फैमिली फिजिशियन असां जेको मरीज़ छाकाणि जनरल फिजिशियन बि जेको आहे सो हरफन मोला हूंदा जंहिंखे असीं ऑलराउंडर बि चऊं त उहो जेको आहे सो माना सभिनी बीमारियुनि खे जेको आहे सो छाकाणि बेसिकली डॉक्टर ई हूंदो आहे हुनखे सभिनी मरीज़नि खे ॾिसणो हूंदो आहे असां बि हुन फील्ड में जेको आहे न जेकॾहिं काइंडनेस ऐं पेशेंस तव्हां में आहे त पोइ तव्हां लाइ को मोकल या जेको ॾियारी छा ॾियारी जो मक़सदु इहो आहे न ॿिए खे ख़ुशि करणु ऐं ॿिए जे दिलि जो हाल ओरणु उनखे साथ ॾियणु उनजी वीचारे जी तकलीफ़ ख़तमु करणु असीं जेकॾहिं ॾियारी जे ॾींहुं मरीज़ अचे त उहो मसइलो न आहे पुष्पा कुमारी साहिबा तव्हां ॿुधायो छा चवंदव जी बिल्कुलु लोहाणा साहब जेका ॻाल्हि कई थिए त अहंकार मारियो हो त मां इहो हिकिड़ो इन ई ॻाल्हि ते मां अॻिते वधाईंदसि त मत कर काया पे अहंकार मत कर छाया पे अहंकार काया गार से काची मतिलबु इहा आहे त माया जेका आहे पैसो उन ते तव्हां अहंकार कंदो उहो मिटी वांगुरु ढही वेंदी
तव्हां ख़ुदि फानी आहियो त इहो ॻाल्हि बिल्कुलु सही था चवनि माया पैसा के माया पैसो माल दौलत के तू माया देवी समझी आहे तव्हां पाड़े में रहंदी माया पैसो अच्छा हा हे माया देवी जे पाड़े में रहंदी आहे उन लाइ समझी अच्छा ऐं मत कर काया ते अहंकार मतिलबु तव्हांजो जेका इहो स्ट्रक्चर आहे उन ते अहंकार मतिलबु ईगो न थियो तव्हां ख़ूबसूरत आहियो तव्हांखे मथां भॻवान ख़लकियो आहे तव्हां ख़ूबसूरत आहियो बिल्कुलु इहो बि ख़ूबसूरत बिल्कुलु आहिनि ख़ूबसूरत जज़्बनि जा मालिक आहिनि ऐं ख़ूबसूरत अहसास जा मालिक आहिनि त तव्हां काया ते अहंकार कंदो त हमेशह जेका पंहिंजी स्ट्रक्चर ते पंहिंजे ख़ूबसूरती ते जेका जंहिं बि आना परस्त थियो आहे ऐं अहंकार कयो आहे उहो फानी थी वियो आहे त उन्हनि जो ज़रूरु अंत अचिणो आहे त मां सम्झां थी त अहंकार जेका आहे उहा हिकु अहिड़ी शइ आहे जेका इंसान खे हमेशह ख़तमु कंदी आहे डैमेज कंदी आहे उन्हनि जे अहसासनि खे मारींदी आहे बिल्कुलु साईं तव्हां सही चयो त काया ते अहंकार न करणु खपे माया ते अहंकार न करणु खपे ऐं असीं जॾहिं इहो ॾियारी जो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं ऐं ख़ुशि थींदा आहियूं जीअं त मां ॾिसी रही आहियां नंढड़ा नंढड़ा ॿार वेठा आहिनि हिते ख़ुशि थियनि पिया ऐं ॾियारी जो ॾींहुं बि आहे ऐं उन्हनि में इहो जोत बि जलाइनि पिया पर इन्हनि में जॾहिं हू फुलझड़ियूं ॿारींदा आहिनि न तॾहिं तव्हां ॾिसो त हुनजे चेहरनि ते ख़ुशी जो अहसास उहो फुलझड़ी अहसास अची वेंदो आहे हाणे वरी ख़ुशीअ खे तव्हां इहो ॿीणो करण लाइ असां वटि तमामु बहितरीन सिंगर मौजूदु आहे तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में अची रहियो आहे सूफ़ी नारायण वाह जबल चोट ते सडड़ा गांधी सान जवंदे सा सडड़ा गांधी सान जवंदे सान रही वई रात बंबोर में अल्लाह रही वई रात बंबोर मेरे पवंदी सान जवंदे सा मेरे पवंदी सान जवंदे सान रही वई रात बंबोर में अल्लाह रही वई रात बंबोर में तेरे पवंदी उठड़ा आर्य जाम जा ला ला उठड़ा आर्य जाम जा पुनल जाम जा आरीड़े जाम जा पुनल जाम जा आरीड़े जाम जा बागो वठती सान जवंदे सान बागो वठती सान जवंदे सान रही वई रात बंबोर में अल्लाह रही वई रात बंबोर में तेरे पवंदी सान जवंदे सान तेरे पवंदी सान जवंदे सान रही वई रात बंबोर में अल्लाह रही वई रात बंबोर में तेरे पवंदी सान
लतीफ़ चए घोट लतीफ़ चए लोचे लहंदी सां नचावंदे सां लोचे लहंदी सां नचावंदे सां रही वञ रात बंगोर अल्लाह रही वञ रात बंगोर मेरे पवंदी सां नचावंदे सां तेरे पवंदी सां नचावंदे सां रही वञ रात बंगोर अल्लाह 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 रही वञ रात वाह सही आहे। वॾी महिरबानी सूफ़ी नारायण अवां जी तमामु बहितरीनु कलाम अवां ॿुधायो। ऐं हाणे ब्रेक जे तरफ़ वञण खां पहिरियां साईं जन खां मोकिलाईंदासीं, छो जो ब्रेक खां पोइ वरी असां ॿिया महिमान गॾु हूंदा। त साईं आख़िर में अगरि तव्हांजो को पैगाम ॾियणु चाहियो त डॉक्टर लोहाना साहब। महिरबानी सभिनी दोस्तनि जी बि महिरबानी, सथ जी बि महिरबानी। ऐं हींअर छाकाणि त वरी जीअं तव्हांखे ख़बर आहे त फेबरवरी मार्च खां वठी करोना जी वरी जेको आहे सो इहो हले पियो। हाणे हींअर वरी ॿी स्पेल शुरू थी आहे, त उन में असांखे वधि में वधि जेको आहे सो कोशिशि करे जेके एसओपीज़ जेकॾहिं हूअं न सम्झो वञे त मास्क पाइणु ज़रूरी आहे। जिते ॿाहिरि वञो मास्क पाए वञो ऐं पंहिंजे पाण खे जेको आहे सो जिते वञो को बि कमु करण खां पहिरीं, मानी खाइण खां पहिरीं या उन खां पोइ बि जेको आहे सो हथ 20 सेकंडनि ताईं धो, त जीअं करोना जे वायरस खां बची सघो। ऐं जिते बि वञो मार्केट में जेकॾहिं गैर ज़रूरी तौर ते न निकिरो, ज़रूरी वञिणो आहे त कोशिशि करियो त तव्हां उन सां जेको फिज़िकल डिस्टेंस आहे, सोशल डिस्टेंसिंग न, उन सां वरी पोइ माण्हू बिल्कुलु आइसोलेशन में हलियो वेंदो। फिज़िकल डिस्टेंस ज़रूरी आहे 6 खां 8 फुटनि जो, त तव्हां हिन मूज़ी मर्ज़ खां बची सघो। छाकाणि त जेको रिसर्च हींअर जेका आई आहे WHO जी, उन मुताबिक़ डिसंबर ताईं पाकिस्तान में असां वटि जेको आहे सो पीक हूंदी। डिसंबर खां पोइ वरी दुनिया में अञा मार्च अप्रैल ताईं हलंदी, पर असां वटि डिसंबर ताईं हूंदी। त असीं कोशिशि करे हिन मूज़ी मर्ज़ जे पूरी दुनिया खे तब्दील करे छॾियो आहे। त असां हिन खां जेको आहे बचण जे लाइ जेके SOPs आहिनि, मास्क, हथ धोइण ऐं फिज़िकल डिस्टेंस रखणु, इन ते बाक़ाइदे अमल करियूं, सभिनी खे इन ते आमादार करियूं, त इन शयुनि जो ॾाढो सुठो पैगाम ॾिनो। डॉक्टर जयपाल छाबड़िया साहब, तव्हांखे कीअं लॻो शो में अची ऐं को पैगाम ॾियणु चाहियो ॾिसंदड़नि खे? तव्हांजो शो तमामु सुठो लॻो ऐं तव्हांखे आउं हिकु दफ़ो ॿीहर वाधायूं बि ॾियां थो ऐं सॼी सिंध जे माण्हुनि खे बल्कि पूरी दुनिया जे माण्हुनि खे अपील थो कयां त असीं ईद, ॾियारी, क्रिसमस, होली इहे सभु गॾिजी हमेशह मल्हायूं, त हिन दुनिया खे जीअं असां अमुन जो गहिवारो बणाए सघूं ऐं सॼी दुनिया में नफ़रतूं ख़तमु करे सघूं। जीअं रामायण में बि असांखे हिकिड़ो पैगाम थो मिले, त मां सम्झां थो त सिंध त आहे ई सूफ़ियुनि जी सरज़मीन, ऐं इन ते असां तमामु मुस्लमान, हिंदू अॼु जीअं हिते गॾु वेठा आहियूं, जेकॾहिं असीं सॼी सिंध में बि ईअं गॾिजी करे तालीमी इदारनि में बि असां रहिया आहियूं। तव्हां छा चवणु चाहींदो? साईं मां त तव्हांजे चैनल जे ज़रिए धरती जे पंहिंजे हिंदुनि भाइरनि खे इहो मैसेज ॾींदुसि त जेको असांजो ॾियारी जो कॉन्सेप्ट आहे श्री रामचंद्र जे हवाले सां, त रिश्तनि जी अहमियत, पुट जो पीउ जे तरफ़ कहिड़ो फ़र्ज़ु आहे, नंढे भाउ जो वॾे भाउ लाइ कहिड़ो फ़र्ज़ु आहे, पत्नी जो पति तरफ़ कहिड़ो फ़र्ज़ु आहे, पति जो पत्नी ते कहिड़ो फ़र्ज़ु आहे। अगरि असां हिन ॾींहं ते हिन रिश्तनि खे सम्झूं ऐं हिन रिश्तनि खे पाण सां गॾु खणी करे उन ई हिकिड़े कॉन्सेप्ट खईं हलूं, त मां सम्झां थो त जॾहिं घर ख़ूबसूरत थींदो त पंहिंजो मुआशिरो बि ख़ूबसूरत थींदो। पुष्पा कुमारी साहिबा, तव्हांजो को पैगाम पंहिंजे सरतनि खे? मुंहिंजो पैगाम त ही तव्हां ॾिसो था त मिठाई आहे, इहे सभिनी खे मां मिठाई ॾींदसि, इहो ई मुंहिंजो पैगाम आहे त तव्हां हिन मिठो मोह कयो, हिन ॾियारी सां गॾु पंहिंजी मिठाई ऐं पंहिंजी जेका ज़िंदगी में इहो ई मिठाण ऐं ख़ूबसूरती आणिजो। जयपाल साहब, मिठा थी वञो। हा बिल्कुलु मिठा थी वञो ऐं हिन ॾियारी ते असां जीअं सभु हे बि ग़रीब माण्हू वात ग़रीब माण्हू वात पटे वेठा आहिनि, बिल्कुलु इन्हनि खे बि हक़ आहे ज़रूरु ॾियारी जी ख़ुशीअ में। तकलीफ़ न सॼो दॿो न आहे खाणो। साईं तव्हां बि मिठाई वठो। वाह वाह, ॾिसो केॾो ज़बरदस्त पैगाम ॾिनो। बिल्कुलु इहो ई मुंहिंजो पैगाम आहे ऐं इहो ई मिठाण जेका आहे असांजी ज़िंदगी में कॾहिं बि न वञे ऐं इहो जेका ख़ूबसूरती आहे बिल्कुलु तव्हां बि खणो। मां बि खावां त मां बीठो आहियां सॼो ॾींहुं। अच्छा
इहो पैगाम आहे त असांजी धरती आहे, जीअं तव्हांजो हिन चैनल जो नालो धरती टीवी आहे, ऐं ही धरती असांजी आहे, हिन धरती में रंग बि आहिनि, खुशबू बि आहे, रोशनी बि आहे, ॾिया बि आहिनि, इहे गुल बि आहिनि, गुलाब जा जीअं पतियूं तव्हां हिते सजायूं आहिनि, ख़बर न हुई मेणबत्ती भी आहिनि, दिया भी गैस जो गोलो भी रखियो आहे असां बिल्कुल ये गैस जा गोला ई त असांजे धरती टीवी जी नवां रोशनी या कायम रहंदी ऐं जोत जलंदी रहंदी, लाट बरंदी रहंदी। ऐं हाणे वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, ऐं अवां खां बि इजाज़त वठंदासीं। ब्रेक खां पोइ असां ॿिया महिमान बि हूंदा। त मोअज़्ज़िज़ हाज़रीन ऐं नाज़रीन, हाणे वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, सो प्लीज डोंट गो अवे, वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे हबीब ऑयल मिल्स प्राइवेट लिमिटेड, टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट ठाहिण वारनि, फेयर एंड लवली ऐं वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स। अॼु असां ॾियारीअ जो लाफ्टर हाउस स्पेशल करे रहिया आहियूं। ॾियारीअ जो शुभ अवसर हली रहियो आहे, शुभ ॾिणु आहे, सो सभिनी हिंदू भाइरनि खे हिकु दफ़ो वरी ॾियारीअ जूं शुभकामनाऊं। ऐं हाणे ब्रेक खां वापसीअ में जॾहिं मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त कहिड़ा कहिड़ा महिमान आया आहिनि, त गामणदास तव्हां बि माशाल्लाह ख़ुशि थी वेंदव। ॿियो छा हाल आहे, ख़ुशि आहियो? बाबा शुक्र अल्हम्दुलिल्लाह। शुक्र। गामणदास आहे तूं? पोइ छा भला ॻाल्हि साॻी आहे, ॿोलीअ जो फ़र्क़ु आहे। भॻवान जी कृपा आहे। भॻवान जी जी जी। त अॼु असां उन ई भॻवान जी कृपा सां पंहिंजे महिमाननि खे घुराईंदासीं। अवां जी भरपूर तारीफ़ में अची रही आहे एडिशनल एडवोकेट जनरल सिंध मैडम कल्पना देवी। इहो पखी राम हेॾा वेठो आहे, हेॾा गामणदास बि आहे। छा थी हथित छा थो करे इहो? माशाअल्लाह भाई, कल्पना देवी आहे। कल्पना देवी जी बिल्कुलु। ऐं हाणे वरी जेका ॿी असां वटि गेस्ट आहे उहा बि न्यूज़ एंकर आहे, अवां जी भरपूर तारीफ़ में अची रही आहे सुनीता ओड। सुनीता सुनीता ओड। हा, उहो आख़िर में तव्हां ॻाल्हाए चयो उहो चए। ऐं हाणे असां वटि जेको टियों महिमान आहे उहे आहिनि सीनियर वाइस प्रेसिडेंट पाकिस्तान तहरीक इंसाफ़ रीजन कराची माइनॉरिटी विंग जा, अवां जी भरपूर तान में चयो आहे मुखी आलमचंद। ऐं असांजो चौथो महिमान आहे उहे आहिनि चीफ एडिटर माइनॉरिटी न्यूज़ ग्रुप जा, अवां जी भरपूर तारीफ़ में अची रहियो आहे अशोक कुमार। वाह। सभिनी आयल महिमाननि खे दिलि जी गहराइनि सां भलीकार ऐं सभिनी खे ॾियारीअ जूं शुभकामनाऊं। तव्हां सभिनी खे जेके बि आया आहिनि असां वटि महिमान, ऐं शाम खां वठी असां वटि महिमाननि जी अचु वञु लॻी पई आहे। ऐं हिन फेज़ में लाफ्टर हाउस शो में असां वटि कल्पना देवी साहिबा आहे। वॾी मुश्किल सां हिननि टाइम कढियो आहे, छो जो अॼु तव्हांजी मोकल हुई, इन जे करे असांखे तव्हां टाइम ॾिनो जेकी बि ॻाल्हि करे घरां मोकल वठी करे पोइ घरां निकिरंदा आहिनि। वो ॾिस एडिशनल एडवोकेट जनरल अथई। हा वेपा के माशाअल्लाह चोड़ी लगी पई आहे। हा हीरोइन लगी पई आहे, हीरोइन। हेॾे हे चर्च नज़र खा। मैडम कल्पना देवी साहिबा, तव्हां आयो असांजे लाफ्टर हाउस शो में, वॾी महिरबानी। ॾियारी कीअं गुज़ारी तव्हां? तमामु सुठी। ऐं हिकिड़ी शइ न चवां त इहा ज़्यादती थींदी, त जसा तव्हां सभिनी खे मां स्पेशली सिंधी मीडिया जी ॻाल्हि कंदमि, इंक्लूडिंग यू ऑल। जी जी। त अव्हां असांखे अहसासु ॾियारियो आहे त दीवाली बि आहे, होली बि आहे, ऐं ईदूं त असां गॾु कंदा ई कंदा आहियूं। पर जंहिं नमूने सां तव्हां असां सां कुलो कुले में मिलाए बीहंदा आहियो, ऐं जंहिं नमूने सां तव्हां
असांजी ख़ुशियुनि में शामिल थींदा आहियो जी जी त क्रेडिट गोज़ टू यू। यू थैंक यू सेम टू यू। कोई मसलो न, हर ॻाल्हि में बदलो। मैडम पुष्पा कुमारी सवेर आई हुई, उन चयो त असां औरतूं ॾियारी वारे ॾींहुं तक़रीबन रसोई घर में हूंदियूं आहियूं। हा मोस्टली ईअं थींदो आहे तक़रीबन तव्हां सां? उहो इन करे त फर्स्ट डे जेको हूंदो आहे न पूजा जो ॾींहुं हूंदो आहे। जी जी लक्ष्मी पूजा। लक्ष्मी पूजा हूअं त 5 ॾींहंनि खां इहा हलंदी आहे। जी जी। धनतेरस खां शुरू थींदी आहे। अच्छा त 5 ॾींहं जी ही असांजी तवील दौरानीअ जी दीवाली हूंदी आहे। त उन ॾींहुं जेका आहे स्पेशली माना मिठो ठहंदो आहे, रोटी ठहंदी आहे। स्पेशली असांजी जीअं धीअर भेनर आहिनि, न्याणियुनि में असांजो सिंधियुनि जो कल्चर आहे, असांजी हर शइ माना त्योहारनि ते स्पेशली न्याणियुनि खे घुराईंदा आहियूं, उन्हनि जे परिवार लाइ कुझु न कुझु ठाहींदा आहियूं। त उहो गेट टुगेदर में जेका आहे वाकई किचन में। माशाल्लाह माशाल्लाह। सुनीता ओड साहिबा असां सां गॾु आहे, तमामु ज़बरदस्त न्यूज़ एंकर आहिनि। सुनीता अवां छा अॼु फटाका ॿारिया, ॾिया ॿारिया? ॾिया तमामु सुहिणा हूंदा आहिनि, घर खे सजाईंदा आहिनि। ॾिया जॾहिं असां ॿारींदा आहियूं त हिननि जी ॻाल्हि हिकिड़ी अलॻि हूंदी आहे, घर बि सजी पवंदो आहे, हिकिड़ी घर में रोशनी बि थी वेंदी आहे। सो मूंखे ॾियारी ॾींहंनि जे करे ॾाढी वणंदी आहे। इन ते असां रंगोली बि ठाहींदा आहियूं, वरी रंगोली में बि ॾिया ॿारींदा आहियूं। दर जे अॻियां जॾहिं असां हुनखे रखंदा आहियूं त तमामु सुहिणो लॻंदो आहे। फटाकनि खां मूंखे भउ थींदो आहे, बाक़ी मिठाइयूं असां ठाहींदा आहियूं। धमाकनि खां परे रहंदी आहे। धमाकनि खां ॿियनि खे बि डिस्टर्ब न कंदी आहियां, पाण बि डिस्टर्ब न कंदी आहियां। मुखी आलमचंद असां सां गॾु आहे। आलमचंद? आलमचंद न बाबा, उहो त आलमचंद फोत थी वियो, वॾे डिघे कदार हो। मुखी आलमचंद आहिनि। मुखी बिस्मिल्लाह आलमचंद। आलमचंद ऐं ही बि पीटीआई जा सीनियर वाइस प्रेसिडेंट आहिनि कराची जा। वाह सही बात है। वीडियो महांगियूं थी वियूं। भिंडियूं बस थोरो बर्दाश्त करिणो पवंदो। गरीब माण्हू खे रुॻो सब्जीअ जो फिकर। टमाटा अञा वधीक महांगा आहिनि। अंडा बि महांगा थी विया आहिनि। न न अहिड़ी ॻाल्हि न आहे, गोगड़ू बि महांगा थी विया, अहिड़ी ॻाल्हि न। मुखी आलमचंद साहिब तव्हांखे बि ॾियारीअ जूं शुभकामनाऊं, लख लख वाधायूं हुजनि। तव्हांजी कीअं गुज़री ॾियारी? पहिरियों साहिब जो ऐं धरती जो थोरा तो जिन असांखे मौक़ो ॾिनो त असीं अव्हां सां गॾु पंहिंजी ॾियारी जूं ॻाल्हियूं शेयर करे सघूं। ऐं ॾियारी जी अहिड़ी ख़ुशी जो हिकिड़ो मौक़ो आहे। ऐं आउं इहो नथो सम्झां ॾियारी ख़ाली हिंदुनि जी आहे, पहिरीं त ॾियारी असां सभिनी जी आहे। सभिनी जी असांजो कल्चर मोले दरे खां शुरू थियो आहे। सिंधी हिंदू, सिंधी मुस्लमान रहियो। असांजा जॾहिं ड्रेस हुयूं शूज़ जूं, पड़ो हुयो, गज हुयो, नथ हुई, ॾाण हुयो, उन टाइम खां असांजो कल्चर हिकिड़ो रहियो आहे। ख़ासि ख़ुशूसन असांजे कोस्तानी बिरादरी या थर बिरादरी, तव्हां वेंदो अॼु थर मुस्लमान ऐं हिंदू ॿई ड्रेस हिकिड़ी पाइनि था, बिल्कुलु हिकिड़ी ड्रेस पाईंदा आहिनि। त इन मां साफ़ ज़ाहिर आहे त जेको असां हिन ॾियारी खे हिंदू जो ॾियणु सम्झूं ई कोन, गॾिजी मल्हाईंदा आहियूं। पूरी सिंधी क़ौम जो असीं ॾियणु सम्झूं था। पूरे जेके विश्व में पूरी दुनिया में जिते सिंधी हिंदू चाहे सिंधी मुस्लमान गॾिजी इहो ॾियारी मल्हाईंदा, त पोइ त हिननि को फ़र्क़ु रहियो ई न। असीं सम्झा सभु हिकु आहियूं, इन जी मुबारक। ऐं ॾियारीअ जो इहो ई पैगाम आहे, तव्हांखे बि मुबारक हुजणु खपनि। वॾी महिरबानी। अशोक कुमार साहब, तव्हां छा चवणु चाहींदो ॾियारीअ जे शुभ अवसर ते? सर सबसे पहले तो अस्सलाम वालेकुम, नमस्ते आप सबको। और सॉरी मैं एक्चुअली सिंधी लैंग्वेज जानता नहीं हूँ, इसलिए उर्दू में बात करना चाहूँगा। सबसे पहले सर धरती टीवी का जो है बहुत शुक्रगुजार है कि कम से कम उन्होंने दिवाली के मौके पर आज सारे हिंदू भाई बहनों को जो है याद रखा और उनकी खुशियों में जो है सेलिब्रेट साथ में मिलकर किया, तो इसलिए धरती टीवी के लिए क्लैपिंग्स होनी चाहिए। और जैसे सर मेरी बहन ने बताया इस वक्त और भाई ने भी कुछ दिवाली के हवाले से बताया, सेम वही चीज़ है, कुछ इसमें अनोखी चीज़ें नहीं है दिवाली में, लेकिन अनोखी इस मर्तबा ज़रूर है कि इस मर्तबा माइनॉरिटी और मेजोरिटी में कोई फर्क नजर नहीं आ रहा, सब मिलजुल कर मना रहे, एक दूसरे के साथ खुशियों का व्यवहार एक दूसरे के साथ मिलकर बना रहे। जहां अगर फूलझड़ी एक हिंदू भाई के हाथ में है तो शायद मुस्लिम भी उनके साथ में खड़े हैं, और ये एक बहुत बड़ा बैनुल मज़ाहिब का जो है वो पैगाम है कि एक दूसरे के साथ एक दूसरे की खुशियां बांट रहे हैं, मिठाइयां एक दूसरे को बांट रहे हैं। पहले ये होता था जैसे दीदी ने बताया कि एक हिंदू कम्युनिटी के लोग एक दूसरे के घरों पर मिठाइयां देने जाते हैं, लेकिन आज तो एक मुस्लिम भाई जो है वो भी मिठाइयां पहुंचा रहे हैं। मेरे ही पड़ोसी जितने हैं वो दिवाली पे मुझे मिठाइयां भेज रहे हैं, सारे मुस्लिम कम्युनिटी के लोग हैं। जी जी। तो इस बात के साफ जाहिर मतलब एक साफ जाहिर बात है कि माइनॉरिटी और मेजॉरिटी में अब पाकिस्तान में कोई फर्क नहीं रहा, कोई फर्क नहीं। और आजादी से आप बिल्कुल आजादी से त्योहार मना सकते, बिल्कुल बिल्कुल सर, आप देख रहे हैं आजादी से मना रहे हैं, चैनल में बैठे हैं, आपके सामने बैठे हैं, आप लोग के साथ मना रहे हैं, हम लोग आजाद, मतलब पूरी दुनिया में इस वक्त पैगाम जा रहा है स्क्रीन की वजह से। हमारा यूट्यूब चैनल है धरती टीवी ऑफिशियल, उस पर हमें पूरी दुनिया देख रही है, तो पूरी दुनिया के जितने भी हमारे हिंदू बिरादरी वाले हैं वो आज देखें और ये आप गवाही देंगे कि पाकिस्तान में खुली आज़ादी है अपने मजहब के हिसाब से त्यौहार मनाने की। बिल्कुल
ये अजब कॉन्सेप्ट है कि पाकिस्तान में कोई पाबंदी है, ये कुछ भी नहीं है ऐसा। नहीं सर, अगर पाबंदी होती तो मेरे ख्याल से हम सब शायद यहाँ नहीं बैठे होते। यहाँ इस वक्त देखे ना, एडवोकेट जनरल से हमारी दीदी वो बैठी हुई है, हमारी न्यू जनरेशन बैठी हुई है, मैं खुद आपके सामने बैठा हूँ, मुखी साहब बैठे हुए हैं, ठीक है। तो ये क्या है, एक आजादी नहीं तो क्या है? बिल्कुल, अगर आजादी नहीं होती तो क्या आज पाकिस्तान का पहला चीफ एडिटर होता मैं, माइनॉरिटी का शायद नहीं होता। आजादी है तो है हम। ॾिसो न त इहा आज़ादी आहे, जीअं मां सवेर तव्हां सां ॻाल्हि कयो त शम शम तिली तितली उड़ी उड़ न सकी बस में बैठी ड्राइवर का आजा मेरे पास चल बदमाश, इहा आज़ादी आहे। न पर इहो छा आहे? मैसेज मैसेज ॿुधाइण पियो चए, थोरो उर्दू आहे न, तो सही न प्रोनाउंसिएशन सही न हिन जो मक़सदु इहो, तितली उड़ी उड़ न सकी बस में बैठी सीट न मिली ड्राइवर ने कहा आजा मेरे पास, तितली बोली इहो समझी हम तव्हां वतो के बस ये वादो वेठो मां ॻाल्हायां भाई महिमाननि खां तो पुछां वेठो यार, वादा माण्हू तव्हां हरू भरू। ड्यूट में असां हिकिड़ो सॉन्ग ॿुधंदासीं विनोद कुमार खां ऐं सूफी नारायण खां। वाह, ॿई ड्यूट में ॿुधाईंदा वञी भरपूर ताड़ियुनि में विनोद कुमार ऐं सूफी नारायण। साफ़ कयो धोई वर्क वजूद जो, तिहा पोइ थियो बेली जीरे फसण प्रिय जो। मज़हब मुल्क में माण्हू मुझाया, शेखी पीरी बुजुर्गी बेहद भुलाया, किन विड़ियो नमाज़ूं पढ़ किन मंदिर वसाया, सचल ओडो की नवाया, अकुल वारा इश्क खे सूफी जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखियो आहे। सूफी जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखियो आहे, सूफी जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखियो आहे, हिन इश्क जी अंदाज़ खे समझण त ॾुखियो आहे, हिन इश्क जी अंदाज़ खे समझण त ॾुखियो आहे, सूफी जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखियो आहे, सूफी जे सोज़ साज़ खे समझण
समझण सॾियो आहे हिन दिल जे साज़ खे समझण सॾियो आहे इश्क जी अंदाज़ खे समझण सॾियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे समझण सॾियो आहे साज़ खे समझण सॾियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे समझण सॾियो आहे इश्क जी अंदाज़ खे समझण सॾियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे समझण सॾियो आहे सूफ़ी जे रबेर खे मर्द परोड़े सूफ़ी जे रबेर खे मर्द परोड़े रहबर के कोई मर्द परोड़े रहबर के कोई मर्द परोड़े सूफ़ी जे रबेर खे मर्द परोड़े सूफ़ी जे रबेर खे मर्द परोड़े रहबर के कोई मर्द बड़ी मेहरबानी वाह वाह विनोद बचाणी ऐं सूफ़ी नारायण जे ख़ूबसूरत आवाज़ में असां सूफ़ी कलाम ॿुधोसीं ऐं हाणे वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो प्लीज डोंट गो अवे वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक हैप्पी दिवाली पूरी दुनिया में जिते जिते असांखे हिंदू भाइर भेनरूं ॾिसी रहिया आहिनि उन्हनि सभिनी खे ॾियारीअ जे शुभ अवसर ते उन्हनि खे शुभकामनाऊं लाफ्टर हाउस जी टीम तरफ़ां धरती टीवी सत जे तरफ़ां ऐं लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे हबीब ऑयल मिल्स लिमिटेड टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट चांहि ठाहिण वारनि फेयर एंड लवली ऐं वकार बिल्डर्स वारनि असां सां ताउन कयो आहे तमामु प्यारा प्यारा ख़ूबसूरत महिमान असां वटि वेठल आहिनि कल्पना देवी साहिबा असां सां मौजूदु आहे कल्पना देवी साहिबा तव्हां छा था सम्झो त जेका हीअ ॾियारी हिते मल्हाई पई वञे औरतूं बि मल्हाइनि पियूं घरनि में ऐं मर्द बि त पोइ ईअं छो चयो वेंदो आहे त असां वटि जेको आहे सो एतिरी आज़ादी न आहे जीअं सवेर ॻाल्हि कई त आज़ादी आहे छा औरतुनि खे आज़ादी न आहे ॾियारी मल्हाइण जी न न ईअं त न आहे मां त मुंहिंजे ख़्याल में सभु गेस्ट इन ॻाल्हि ते त कम से कम काई दौड़ आहे न आहे ॾाढा प्यारा लॻो था यकीन कयो मेकअप जो कमाल आहे। न मेकअप उहो हाणे त ख़बर तव्हांजी हिन ख़ुशीअ में हिन दीवालीअ में हिन बि नओं सूट सिबरायो अथव इहा बि पहिरियों दफ़ो प्रोग्राम में पातो कंट्रास्ट सुठो थो लॻे त सुठी ॻाल्हि आहे सुठी ॻाल्हि आहे जीअं साईं सवेर ॻाल्हि कई तव्हां बि ॻाल्हि कई त छो न पाए भाई दिवाली आहे दिवाली आहे ईद आहे ईद ॾींहुं त हुनखे जेका आहे नओं वॾी पाइणु खपे वॾी ॻाल्हि इहा ॾिसो त मूंखे हिन ॾियारी जे करे मूंखे रिआयत बि थी वई मां हुननि खे चयुमि वञी त यार असां ईद थी अचे मूंखे सूट ठाराइणो आहे हुन चयो यार तव्हां त सोराब सूंघड़ो आहे मां चवंदुमि मां सोराब ओॾ सूंघड़ो आहे हुन चयो तव्हां रिआयत ॾियूं था हितां त बोनस न मिलियो आहे न न हितां अहिड़ी ॻाल्हि न आहे हितां हे बोनस मिलियो आहे असांखे मूं सम्झो शायदि गवर्नमेंट ऑफ सिंध छो त बल्कि पाकिस्तान जी जी असां जेके बि वर्किंग पर्सन आहियूं इन पाकिस्तान उन्हनि खे एडवांस सैलरी मिली आहे मां चयो मथां तव्हांखे बि मिली हुजे वाह वाह अलाह ॾींहुं उहे भला करे मां मुंहिंजो मक़सदु इहो ई आहे त धकु हण धीअ खे सम्झे न तव्हां धकु न हुयो तव्हां सिधो चयो ऐं असां वटि सुनीता ओड साहिबा मौजूदु आहे असां वटि सुनीता आहे होॾे वरी सुञो था वेठो सुञो हा सुनीता तव्हां न्यूज़ एंकर आहियो अॼुकल्ह कहिड़े चैनल ते आहियो या फिलहाल मूंखे नंढड़ी जाई आहे अलाह साईं नंढड़ी ॾिनी आहे सीज़र ते वरी हर लीव ते आहियां माशाअल्लाह बाक़ी रेडियो पाकिस्तान ते प्रोग्राम कयां पई अच्छा अच्छा पर ईअं थींदो आहे जीअं असां वटि ईद ते कोई ॿार ॼमंदो आहे त नालो रखो ईद रखंदा आहियूं ईदन रखंदा आहियूं नालो मोहम्मद ईदन असांजी धीअ जाई त लक्ष्मी त लक्ष्मी जेकॾहिं ॾियारीअ ते कोई धीअ जाई त उन दीवाली लक्ष्मी लक्ष्मी हा लक्ष्मी अच्छा दीवाली नालो न रखबो आहे
दिवाली भी चइबो। दीपावली दीपावली त न पूजा त पर रखबो आहे न। दीपा थी सके तो दीपक थी सके तो पुट त हाँ हाँ दीपा आहे। दीपक उन रिवाज छो जो है माना दीपावली वारे ॾींहं जा हुयो। जी जी तव्हां वटि बि माना ईअं थींदो आहे? असां बाक़ाइदे सूमर अंगारा अरबा सभु आहिनि। अच्छा हा हा नाला बि आहिनि। असां वटि सूप भी सवेर आहे, हुयो लेवो भी आहे, ॼमूं भी आहे, ये सब हा उहो आहे। असां वटि सवेर बि टीकमदास वेठो हुयो टीकमदास हा बिल्कुलु। हा हा ये आहिनि नाला जी बिल्कुलु। जी जी मुखी आलमचंद असां सां गॾु वेठो आहे वाह। मुखी आलमचंद साहब तव्हां जेका ॾियारी मल्हायो था नंढे लाइ वारी हाणे मल्हायो पिया या जीअं वॾा वॾा मल्हाईंदा आहिनि उहा ॾियारी मल्हायो? असल माण्हू जी नेचर जेका आहे सा बचपन खां शुरू थिए थी हिन उमिरि ते अचे थी अच्छा। लेकिन असीं उहे अॼु उहे सभु शयूं न कंदासीं त असीं जल्दी पोड़ा थी वेंदासीं। अच्छा त असां चाहींदासीं ॿारनि सां गॾु उहे सभु कुझु करियूं ॿारनि वांगुरु ई ॾियारी मल्हायो। ॿारनि वांगुरु। थोड़ियूं सोसाइटी जूं सौरभ रिस्ट्रिक्शंस बि आहिनि। जी, जी। जंहिं स्टेटस ते हिन वक़्तु साईं आहे या मां आहियां या मतिलबु ॿिया जीअं असां वारा लाइक वाइज़ असां चाहियूं था पर असां जंहिं सोसाइटी जो हिसो आहियूं उहो करे नथा उहो थोरो खुली करे जी नथा सघूं। जी, जी। असां सॼी ज़िंदगी इन में गुज़ारे छॾीसीं त माण्हू छा चवंदा। माण्हू छा चए? बसि उन में हा उहे चार माण्हू सॼी ज़िंदगी न मिलंदा। बसि उनजे करे यार मतिलबु असां अगरि थोरो खुली करे उहो सेलिब्रेट बि कंदासीं वाह उहो त डांस थो करे अॼु हीअं थो थिए चवंदे त इहे असांजे कल्चर जो हिसो आहे। सिंध में बि इहो आहे पर असांजे धर्म में बि आहे। अच्छा जीअं असां वटि ईद थींदी आहे पोइ हिक ॿिए ॾे ईंदा वेंदा आहियूं पोइ वरी ईद जी ख़र्ची बि ॾींदा आहियूं। तव्हां बि इहो आहे ख़र्चा? जी हा बिल्कुलु असांखे तव्हां ॾींदव न? ॾींदव असां वठण वारा ॾेई चुकाऊं बिल्कुलु। अञा दिवाली सही असां मां ॻाल्हि छो कयमि सम्झो नंढी सवेर चयो था हिकु मज़ो थो अचे इहो वॾा ॾींदा आहिनि नंढी भेण खे। नंढी भेनरुनि खे ॾींदा। अॼु तव्हां फसी विया आहियो। ॻाल्हि मुंहिंजी मक़सद ई पर तव्हां पाण चई छॾियो हाणे तव्हां मूंखे ॾियो। नंढी भेनरुनि खे वॾा भाउर आशीर्वाद सां गॾु इहो सुवाल कटियोसि बसि। हालत रीति वरी पैसनि ॾियण जी ॻाल्हि आहे त सवाल ई कटियो हुई। लक्ष्मी ॾींदव न त सॼो साल धन ईंदो आहे। हाणे विराईंदा पैसा ॾिसजो तव्हां। ही लाफ्टर हाउस शो मैडम तव्हांखे त पहिरियां अचणो हुयो हिन में पर तव्हां टाइम न आहे। तव्हां एडवोकेट जनरल थी विया हाणे एडिशनल एडवोकेट जनरल। वकील ऐं माण्हू पैसनि जी ॻाल्हि कंदो आहे त वरी पोइ दिलि थींदी आहे। तव्हांखे असां स्पेशली अलॻि बि घुराईंदासीं लाफ्टर हाउस में जंहिंमें तव्हां स्पेशली तव्हां हूंदव गेस्ट उनमें तव्हां त थोरी खुली कचहरी पोइ उहा खुली कचहरी थींदी हे ईद जो ॾींहुं आहे त हुन हिसाब सां हाणे वरी दिवालीअ जूं ॻाल्हियूं थियूं हलनि न ॾियारी जूं ॻाल्हियूं सिनेमानी कचहरी आहे। हा सिनेमानी कचहरी छो जो मज़हबी ॾियणो आहे त हिन सां वधीक असां वरी छेड़छाड़ बि नथा करे हा इहा ॻाल्हि आहे असां थोरो भरण में न खपे तॾहिं थोरो माना इहो अञा तव्हां माना थोरी रियायत आहे स्पेशल डिस्काउंट आहे दिवाली जो स्पेशल डिस्काउंट उनजे करे न त असांखे मतिलबु त असां वटि वरी हिकिड़ो ग्रुप बि आहे जेको डांस ग्रुप आहे ऐं गॾिजी उन्हनि सां गॾु डांस कंदासीं ऐं झूमंदासीं ऐं आख़िर में मां हिकिड़ो शेर चवंदुसि रोहल फ़क़ीर जो त पिपल में परमेश्वर बबुर में की ॿियो पिपल में परमेश्वर बबुर में की ॿियो मस्जिद ऐं मंदिर में ॿरे हिकु ॾीओ रोहल कीअं पियो खलल हिन ख़ल्क़ में। ऐं हाणे गॾिजी झूमंदासीं नचंदासीं ऐं ॻाईंदासीं सरवर राणा जो डांस ग्रुप आहे उन ते परफॉर्मेंस आहे हिडकीअ मथां मूंखे आई हिडकी मां थी भायां मुंहिंजा मारू ईंदा अवां जी भरपूर तालियुनि में आख़िर में नाज़रीन वेंदे वेंदे ही ज़रूरु परफॉर्मेंस ॾिसजो अवां जी भरपूर तालियुनि में सरवर राणा ग्रुप।